नाज़िम मलीर वेझो गुज़िरियल राति फौरन हथां क़तल थियल नौजवान सलीम गोपांग जी वारसनि नेशनल हाईवे ते लाश रखी धरणो हयो आहे। स्टील टाउन में नेशनल हाईवे बंदि थी वञण करे ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे ऐं गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे रबनवाज़ मस्तूई। जी रबनवाज़, वधीक छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, गुज़िरियल राति बिनकासिम थाणे जी हद में फौरन जे फायरिंग में बेदर्दी सां क़तल थियल जेको 18 साल जो नौजवान आहे सलीम गोपांग जे वारसनि लाश रखे सदर स्टील टाउन मुख्य जो क़ौमी शहर आहे उन जो धरणो हणी वेही रहिया आहिनि। जॾहिं त समन जी तादाद में जेके रहवासी धरणो हणी वेही रहिया आहिनि। ॿिए पासे ॿुधाईंदो रहियां धरणे सबबु जेके कराची ऐं टटोडा जेको इंदड़ विंदड़ जेके गाॾियूं आहिनि उहो उन जूं डिघियूं कतारूं लॻियूं आहिनि ऐं वॾे अंग में जेको आहे नौजवान बुज़ुर्ग ऐं ॿार धरणे में शरीक आहिनि, नारेबाज़ी करे रहिया आहिनि। हिन चवण आहे जेको मुख्य जेको जवाबदार आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं त गुज़िरियल राति फौरन सां बेगुनाह असांजे भाउ खे क़तल कयो वियो आहे। पर हिन वक़्तु ताईं जे कातिलनि जी निशानी करण बावजूद बि जेकी बिनकासिम पुलिस आहे उन कस वणी ॾींहो नाहे कयो। जॾहिं त जेको आहे ॿिए पासे बिनकासिम पुलिस जो इहो चवणु आहे त असां मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी पर ईअं 3 खां वधीक जेके जेको आहे जवाबदार आहिनि उहे पिणु गिरफ़्तार कया आहिनि। जेको मुख्य जवाबदार फरार आहे उन जे लाइ जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते कोशिशि करे रहिया आहियूं। जॾहिं त जेको आहे स्टील टाउन SHO ऐं ॿिया जेके पुलिस जी वॾी नफ़री जेको धरणे वारे हंधि मौजूदु आहे। जॾहिं त हिन वक़्त ताईं जेको आहे ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि ऐं ॻाल्हियूं हलण बैदि जेको आहे वारसनि जो इहो ई सुठो जवाबु आहे। जेको मुख्य हिन में जवाबदार आहे असांजी जेको आहे नौजवान खे जीअं बेदर्दी सां क़तल कयो आहे उनखे जेसीं ताईं जेको आहे गिरफ़्तार करे लाकअप न करण जो तेसि ताईं असां रोड न खोलींदासीं। ॿिए पासे जेको आहे पुलिस वॾे तादाद में मौजूदु आहे। जेको ॻाल्हियुनि जी जेकी कोशिशि जारी आहे। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।